अली बख्श चांडी जो हिकिड़ो बहितरीन नज़म आहे। टहकंदड़ वारीअ मथां ऐं ॿेर जी टारीअ मथां, टहकंदड़ वारीअ मथां ऐं ॿेर जी टारीअ मथां हू पेर वारींदो वञे ऐं धणु संभारींदो वञे। मालिक बि नाहे माल जो, हुआ अञा 8 साल जो। वाह मेरान सिद्धी हुनजे वाह। त पेरनि का जुती कंहिं ॾींहुं हुई नाहे ॾिठी, ॼाओ त फाटल पोतड़ी जी लोॾ में लोली मिली। हा धर तती जो दांह ते ऐं माउ पगड़ियल ॿांह ते आ थञ बेकोसी ॾिनी, हुनजी त कई वई पाल ना मानी रुकी खोराक ते। वाह कपिड़ा त हुनजे अंग जा हर जाइ तां चीरूं थियल, हर रंग जा टोपा ॾिनल, हर वार ता तंहिं ते लिखियल। हर कंहिं ख़ुशी खां वांझियल तक़दीर ॼण हिन खां रुठल भाॻनि खां थी वियो बेदख़ल। चमड़ी सियारे जी सटियल संद संद तां सीरूं पयल, मासूम ॻल फाकूं थियल, चहिरो बि ॼण काशो सुकल। हिनखे त लुड़कनि खां सवाइ, हिनखे त सुॾकनि खां सवाइ, हिनखे त धड़कनि खां सवाइ हिन देस में छाहे मिलियो। हर ॾींहं में आहे ॾुलियो, हर राति में आहे रुलियो, हू मुंद में ही पंध में हिक वेस में आहे हलियो। मिसकीन थी मजबूर थियो हीअ तॾहिं मज़दूर थियो, पीउ संदसि पोड़ो थियो जोड़ो नथो हकले सघे, घर जो बि गाॾो कीअं हले। भेणुनि खे आ परणाइणो, सभिनी खे आ खाराइणो, उहा रीत आहे राॼ जी, दावत आ करणी काज जी। सो ज़िंदगी गिरवी ॾेई हिन रीत पूरी आ कई। 8 साल खां 60 साल में हलणो आहे हिन खे हाल में, मरणो आहे हिन खे माल में, मरणो आहे हिन खे माल में। हक़ मोदी वाह जी सही वाह।